अस्सलाम वालेकुम दोस्तों। हक़ मौजूद सिंध में तमाम हिकिड़ी अफ़सोसनाक ख़बर मिली है। कराची जहिड़े शहर में असांजो प्यारो बेदल मसरूर साहब जेको तमामु प्यारो रागी है, शाइर है, अदीब है। अल्लाह साईं उन्हनि खे हयाती ॾे। हिन वक़्तु रिटायर्ड आहिनि, पीटीवी ते प्रोड्यूसर रही चुका आहिनि। तमामु बहितरीनु उन्हनि ड्रामा पेश कया सिंध जे सक़ाफ़त जे हवाले सां, ऐं ॿिया खोड़ सारा प्रोग्राम उन्हनि कया। रिटायरमेंट खां पोइ उन्हनि खे हाणे ख़बर पई त 3-4 महीननि 5-6 महीननि खां पेंशन भी कोन पई मिले पीटीवी जे तरफ़ां, छो जो पीटीवी चवनि था खसारे में आहे। सो इदारो त हूअं हर खसारे में आहे पाकिस्तान, तव्हांखे ख़बर आहे। पर उन अहिड़े हिकिड़े फ़क़ीर मंश खे माण्हुनि रंजायो आहे। उनजे घर मां 70 लख रुपया चोरी थी विया आहिनि। जेको उन्हनि जो मां बयानु ॿुधो त हू चवनि पिया त सैरीना में जेको उन्हनि जो प्लाट हुयो, मूंखे ख़बर आहे वॾे अरसे खां उन्हनि जो उहो प्लाट हुयो जेको हाणे उन्हनि खपायो। ज़ाहिर आहे माण्हूअ खे खाइण पीअण लाइ मुआशी हालतूं सही न हूंदियूं आहिनि त माण्हू कुझु न कुझु शयूं खपाए करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहे। ऐं ख़बर पई त असांजी अम्मा बीना मसरूर साहिबा आहे, उन्हनि जी बि दिलि जी तकलीफ़ आहे, उनजे इलाज लाइ बि उन्हनि खे पैसा खपनि पिया। ज़ाहिर आहे त प्लाट उन्हनि विकिणी करे जीअं पैसा घर में रखिया हुया त हू घर में उन राति न हुया या देरि सां आया। पारस मसरूर जो थिएटर हुयो जेको साईं जन पाण लिखियो हुयो, उहो ॾिसण विया त पोयां उन्हनि जे घर मां 30-40 लख रुपया पहिरियां चोरी थी विया। जॾहिं वरी उहे मोटी आया सुबुह जो वञी करे एफआईआर कराइण विया त पुठियां वरी जेके बक़ाया 30-40 लख ॿिया पिया उहे बि उहे चोरी करे विया। सो मूंखे त ईअं थो लॻे त साईं बेदल मसरूर साहिबु जीअं एफआईआर कराइण वियो त मुंहिंजे घर मां राति चोरी थी वई आहे, त उन्हनि खां सॼी तफ़सील पुछी अथऊं त साईं किथे पैसा रखियल हुया, कहिड़े वक़्तु चोरी थी। ऐं जीअं पुछंदा आहिनि आमरवाजी सुवाल हूंदा आहिनि पुलिस जा त चोरनि खे कपिड़ा कहिड़ा पातल हुया या ॾिसण में कीअं पिया अचनि, ॿोली कहिड़ी पिया ॻाल्हाइनि, ईअं पुछंदा आहिनि अक्सर। जो कुझु अर्सो पहिरियां मुंहिंजे पुट खां ई मोबाइल फ़ोन फुरत थी वई, जेका अञा ताईं वापसि न मिली आहे, ऐं पैसा बि फुरत थी विया असांजे ॿिए हिकु दोस्त पाड़ेसिरी खां। सो उन खां बि ईअं ई पुछनि पिया त ॻाल्हाइनि छा पिया चोर, ॿोली कहिड़ी पिया ॻाल्हाइनि, कपिड़ा कहिड़ा पातल आहिनि। उहो पुलिस खां इहे सुवाल पुछंदा आहिनि अक्सर। त उन खां सॼी तफ़सील पुछऊं जेसि ताईं उन्हनि खे ॻाल्हियुनि में विहारियऊं। होॾां पुठियां जेके ॿिया 30-40 लख हुया वरी उहे बि चोरी थी विया ॾींहं ॾिठे जो। सो इहा हालत आहे। इन ॻाल्हि जी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं ख़ासि तौर ते IG सिंध साहिब खे इहा गुज़ारिश कयूं था, वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश कयूं था, ऐं असांजे साईं कल्चर जे मिनिस्टर साईं ज़ुल्फ़िकार शाह साहिब खे बि, साईं सरदार शाह साहिब, पाण उहे ॾाढा सुठा माण्हू आहिनि ऐं परॻोर लहंदा रहंदा आहिनि फ़नकारनि जी। उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त बराए महिरबानी तव्हां एक्शन वठो। IG साहिब जेकॾहिं चाहे त 24 कलाकनि जे अंदरि अंदरि इहा चोरी वापसि थी सघे थी। इन जो मिसाल मां तव्हांखे ॿुधायां, असांजो प्यारो दोस्त आहे असगर खोसो, तव्हां सभु सुञाणींदा हो, वॾो मशहूरु कॉमेडियन आहे, सिंगर आहे। कुझु साल पहिरियां हू आयो हुयो हिते KTN जे शो हो जमालो में परफॉर्म करणु, फैमिली समेत आयो हुयो। राति रहियो हुते कराची में। सुबुह जो वरी ॿारनि चयसि असां अलादीन पार्क घुमणु वञूं था। अलादीन पार्क हूंदो हुओ पहिरियां, हाणे त ड्रही वियो आहे, ख़तरनाक। सो उते जॾहिं हू वियो ॿारनि खे घुमाइण ज़ाहिर आहे तफ़रीह करणु, त ॿाहिरां पार्किंग मां हुनजी गाॾी चोरी थी वई। उन वक़्तु खैबर गाॾी हुयसि पुराणो मॉडल। उन में पुठियां उहे बैग बि पिया, गिफ्ट हैम्पर जेके मिलंदा आहिनि गेम शोज़ मां। ऐं असगर खोसो चवंदो आहे त हुन में घड़ियाल बि उहे हुया जंहिंमें कांटा ई कोन हुया, मिंटनि वारा सेकेंडनि वारा। सो उहे चिप्स या निम्को या इहे जेके हूंदा आहिनि पैकेट, ख़बर आहे तव्हांखे गेम शो में जेके मिलंदा आहिनि गिफ्ट हैम्पर। सो उहे सामान उन्हनि चोरनि को ॾिठो त हिन में वॾो सामान पियो आहे गाॾी में। गाॾी चोरी थी वई असगर खोसो जी। असगर खोसो उते ई ॿाहिरि ऐलान कयो वीडियो जे ज़रिए त मां पंहिंजे पाण खे ॿाहिरि ईंदुसि जेकॾहिं मुंहिंजी गाॾी वापसि न थी थिए। उन दौर में AD ख्वाजा साहिबु IG सिंध हुया। उन्हनि हिकदमि एक्शन वरितो ऐं सभिनी DIGs खे घुरायो, असगर खोसे खे बि घुराए ऐं सभिनी खे चयऊं बाबा हाणे असगर खोसे खे गाॾी वापसि कराए ॾियो या नई गाॾी वठी ॾियो। त सभिनी DIG खे चयो SSP साईं नई गाॾी था वठी ॾियो, को मसइलो न आहे। असगर खोसो उथी बीह रहियो हथु ॿधी करे, साईं न मूंखे नई गाॾी न खपे, नई गाॾी मां वठंदुमि तव्हांखां। त सभु माण्हू इहो चवंदा आहिनि हथ सां गाॾी चोरी कराई आहे ऐं हाणे नई गाॾी पुलिस खां भराए वरिती अथई, मूंखे उहा ई पुराणी गाॾी खपे। ऐं तव्हांजे SHO खे ख़बर आहे, हद जे SHO खे, त उहे चोर केरु आहिनि। त तव्हांखे यकीन न ईंदो, असगर खोसो पंहिंजी बि इंटरव्यू में ॻाल्हि ॿुधाए चुको आहे। इहा 24 कलाकनि जे अंदरि उहा साॻी गाॾी खैबर पुराणो मॉडल उन सामान समेत असगर खोसे खे अची करे वापसि ॾेई विया पुलिस वारा। यानी इन ॻाल्हि मां इहा ख़बर पए थी त पुलिस खे सॼी ख़बर हूंदी आहे त तर में इलाइक़े में कहिड़ा कहिड़ा चोर आहिनि, कहिड़ा फोरू आहिनि, कहिड़ा धाड़ेल आहिनि, कहिड़ा कहिड़ा क्रिमिनल माण्हू रहनि था। हिकु हिकु घर जे भातीअ जो उन ख़बर हूंदी आहे। तो असां सचल पुलिस खे हिकु दफ़ो वरी अपील कयूं था
सभई आर्टिस्ट जे तरफ़ां ईअं सम्झो असां अपील कयूं था इहा सिंध सरकार खे बि त बेदल मसरूर साहिबु जेको फ़क़ीर माण्हू आहे, रागी माण्हू आहे, उहो शाइर आहे, सिंध जी ख़िदमत कंदड़ आहे। हुन सॼी उमिरि कॾहिं बि मुंहिंजे ख़्याल में कंहिंसां को जहिड़ो बि न कयो हूंदो, कंहिंखे अड़े बि न कई हूंदी, प्यार मोहबत सां सभिनी सां पेश ईंदो आहे ऐं सूफ़ी माण्हू आहे, हमेशह प्यार मोहबत जी अमुन जी ॻाल्हि कंदो आहे। उन्हनि जे घर मां यार चोरी थिए थी, केॾी शर्मनाक ॻाल्हि आहे, केॾी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। उन्हनि चोरनि खे बि जेको आहे मां छा चवां, जेके अहिड़े माण्हू जे घर मां चोरी कनि था जेको हाणे उमिरि जो उन हिसे में आहे, जेको विड़ी बि नथो सघे तव्हां सां, ॿियो कुझु करे बि नथो सघे, ऐं पाण चवे पियो त मूंखे इंसाफ़ जी उमेदु त न हुई, पर पोइ बि दोस्तनि यारनि मिटनि माइटनि घर वारनि चयो त बाबा तूं FIR त कराए छॾ। हाणे FIR त हुन कराई आहे। सो हाणे असांजी इहा अपील आहे वस वारनि खे, लॉ एनफोर्समेंट वारनि खे, त बेदल मसरूर साहिब जी इहा चोरी वापसि कराए ॾियो। ऐं बेदल मसरूर साहिब खे बि चवंदासीं त बेदल मसरूर साहिबु तव्हां हिमत न हारियो, सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे, सॼी सिंध तव्हां सां प्यारु करे थी। ऐं ईअं न सम्झो त असां हिते अमेरिका में वेठा आहियूं त तव्हां बसि निंदड़का आहियो या असां निंदड़का आहियूं, ईअं न आहे। जेकॾहिं IG सिंध चाहे त 24 कलाक वॾा आहिनि, 8 कलाकनि जे अंदरि अंदरि बि इहा चोरी वापसि कराए सघे थो, ऐं चोर बि पकड़ाए सघे थो। सो वॾी महिरबानी, मुंहिंजे हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं आला अख़्तियारनि ताईं हीअ आवाज़ु पहुचे, ऐं तव्हां बि इन जी पुरज़ोर मज़म्मत कयो। अलाह करे त इहे ॾोह ख़तमु थियनि असांजी हिन सिंध मां, प्यारी सिंध मां, जेको प्यार मोहबत अमुन आशितीअ वारी सिंध आहे। सो हिकु दफ़ो वरी बि पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं इहा अपील कयूं था सिंध सरकार खे त इन चोरीअ जो तदारुक करे ऐं इनखे वापसि कराए ॾिए। महिरबानी।